नाज़रीन, लखी गुलाम शाह जे हायर सेकेंडरी स्कूल में धरती टीवी जे सॾ ते इल्मु पिरायो सिंध समारोह जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं जारी आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे गोगीराम। इन नाज़रीन, पूरे सिंध जीअं धरती टीवी जे ऐलान जेको आहे सकाफ़त जो ॾियारो इल्मु पिरायो सिंध समारोह जे हवाले सां हाई स्कूल सेकेंड ईयर में मौजूदु आहियूं। हिते जेको आहे 5 दिसंबर जे हवाले सां जेको आहे सकाफ़त जो ॾियारो भरपूर मल्हाइण जो पिणु ऐलान कयो पियो वञे। हिते उस्ताद शागिर्दनि खां पुछंदासीं त 5 दिसंबर जे सकाफ़त जे ॾियारे खे तव्हां कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभा खां पहिरियों मां धरती टीवीअ जो शुक्रगुज़ार आहियां, ख़ुसूसन गोगीराम जो, जे असांखे हिन ख़ुशीअ जे मौक़े में शिरकत जी दावत ॾिनी ऐं असां भरपूर नमूने सां 5 दिसंबर ते अव्हां सां गॾु आहियूं। छो त सकाफ़त ई जेको आहे, जेका सकाफ़त हूंदी आहे उहा क़ौम जी सुञाणप हूंदी आहे ऐं उन खां पोइ वरी सोने पे सुहागा मिसालात वरी इल्मु पिरायूं सिंध संवारियूं। इन नारे जी इंशाअल्लाह लज़ीज़ लज रखंदासीं ऐं असां अव्हां सां गॾु आहियूं। असां इंशाअल्लाह ताला 5 दिसंबर ते बाक़ाइदगी सां असां पंहिंजी शागिर्द असां उस्ताद तव्हां कोऑपरेशन में आहियूं। असां बाक़ाइदगी इंशाअल्लाह ॾींहुं मल्हाईंदासीं, छाकाणि त इहो तमामु हिकिड़ो सुठो ॾींहुं आहे, सकाफ़त जो ॾींहुं आहे। असां सभिनी खे मल्हाइण घुरिजे। असां तव्हां सां गॾु असां धरती टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां क़ीमती वक़्तु कढी असां वटि आया आहियो। 5 दिसंबर असांजी ईद जो ॾियारो आहे, हीउ सिंध जी सकाफ़त जो ॾियारो आहे। असां हिनखे तमामु सुठे नमूने सां मल्हाईंदासीं इंशाअल्लाह। जीअं त इहो इल्मु पिरायो सिंध समारोह जो नारो आहे, तमामु सुठो रखियो वियो आहे। सिंध जी सूंह आहे, इहा असांखे ईअं मल्हाइणु घुरिजे जीअं असां ईद जी ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं। इल्मु पिरायो सिंध समारोह सकाफ़त जो ॾियारो आहे, ईद वांगुरु ई ॾियारो आहे। असांखे हिनखे मल्हाइणु घुरिजे, ख़ुशी सां मल्हाइणु घुरिजे, पूरे जज़्बे सां मल्हाइणु घुरिजे। जीअं नाज़रीन, असां हायर सेकेंडरी ईयर स्कूल लखी गुलाम शाह में मौजूदु हुआसीं। हिते उस्तादनि थोरे शागिर्दनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि इहो चयो आहे त 5 दिसंबर ते इल्मु पिरायो सिंध समारोह जे उनवान हेठि जेको धरती टीवी प्रोग्राम मल्हाए रही आहे उन में बिल्कुलु असां भरपूर शिरकत करे ऐं ईद वांगुरु ई ॾियारो मल्हाईंदासीं। कैमरामैन महेश कुमार सां गॾु गोगीराम, धरती टीवी न्यूज़, लखी गुलाम शाह।